ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मुताबिक मेहर जे मशहूर दरगाह फ़कीराबाद ते दस्तगीर जे माहवार यानी शरीफ अक़ीदत एहतराम सां मल्हाई वई। यानी शरीफ जी तकरीब में नात ख़्वान मौलवी हाफ़िज़ ऐं मेहर शहर जे मौजूद शहरनि वापारनि साफ़िन वॾी तादाद में शिरकत कई। जॾहिं त दरगाह फ़कीराबाद जी गादी नशीन सैद फ़कीर मोहम्मद शाह नफ़ी रूहानी ख़िताब कंदे चयो त अल्लाह पाक उन जे रसूल जो फ़रमान आहे त नमाज़ कसरत सां अदा कयो ऐं ग़रीब मिस्किन बेपहुंच माण्हुनि जी ख़िदमत कयो त जीअं अल्लाह पाक राज़ी थिए। अमां बि यारी शरीफ मल्हायो त जीअं मुश्किलातूं दूर थियनि। ॿिए तरफ़ मशहूर नात ख़्वाननि सन्नाउल्लाह सुमरो फ़कीर हाफ़िज़ साजिद कादरी फ़कीर हाफ़िज़ मंठार अली कादरी फ़कीर हाफ़िज़ मुबारक कुरैशी हाफ़िज़ अहमद नवाज़ कादरी फ़कीर सिकंदर बब्बर हुज़ूर बख्श ऐं ॿियनि नातूं पढ़ियूं। अक़ीदतमंदनि खे झुमाए छॾियो। हर तरफ़ अल्लाह पाक ऐं संदसि रसूल जा ज़ोरदार नारा गूंजंदा रहिया। जॾहिं त सिंध प्रेस क्लब मेहर जे सथ समेत अक़ीदतमंदनि मुरीदनि मौजूद शहरनि वॾी तादाद में शिरकत कई। आयल सभिनी अक़ीदतमंदनि में लंगर पिणु तक़सीम कयो वियो। आख़िर में मुर्शिद करीम गादी नशीन सैद फ़कीर मोहम्मद शाह नक़वी मलिक जी सलामती लाइ पिणु दुआ घुरी वई।